बाबा हर को हाणे केस जीअं वाइंड अप थींदो आहे न, हर वकील पंहिंजी दलीलूं पूरियूं करण जी कोशिशि कंदो आहे। त पोइ अञा बि मां सम्झां थो असां वारे हिकिड़ो ई वकील आहे जंहिं अञा बि पूरी न कयो, अञा वरी 20 तारीख़ ते वरी बि दलीलूं ॾींदा। सो इहो 7-8 कलाक असां त चऊं था हिकिड़े ॾींहं में जान छुटे। जेतिरो आहे जज साहिब जिन ते मर्ज़ी, ॿियो वरी वकीलनि थिया त उहे छा था पंहिंजी टाइम था वठनि। सॼे केस जे 7 साल जो हिते गुज़ारिया अथऊं त उन केस जो सॼो रिकॉर्ड ॿुधाईंदा न बाबा। उर्दू में भला सिंधी में नथो अचेव भाई। एक्चुअली डेट जो आज का दिन है उसमें थोड़ा प्रोसेस होता है, सारा प्रोसेस होता है। आज हमारे एक वकील ने अपना सारा प्रोसेस किया है, वो भी मैं शायद कुछ टाइम कोर्ट का टाइम ख़त्म होने की वजह से तो वो नेक्स्ट डेट पे रखा गया है। तो कौन सी नेक्स्ट डेट है? नेक्स्ट डेट जो है 7 तारीख को, 7 तारीख नवंबर। जी हाँ। अच्छा सर, हिन केस सबब जी छा सियासी साख के को नुकसान मुजाबा अगर अॻिते हली हिन केस में छाजी सियासी साख आहे यार? ॻाल्हि ॿुध, मांजी ॻाल्हि ॿुधो, थोरो मांजी ॻाल्हि ॿुध। छाजी सियासी साख असांजी ख़राबु थी आहे? अल्हम्दुलिल्लाह ॿई भाउर एमपीए वेठा आहियूं। जे सियासी साख ख़राबु थियो आहे त टको पैसो त फ़र्क़ु अचे हा न। मुखालिफ़ कैंडिडेट 10,000 वोट बि कोन था खणनि। पोइ सियासी साख हिन में कहिड़ी ख़राबु थी आहे? इहो हिकिड़ो ॾिसो, तव्हां हिकिड़े इल्ज़ाम आयो आहे, उनजो इल्ज़ाम जो इहो मक़सदु कोन्हे त मां ॾोही हुन में थी वियो। मुंहिंजा बाबा 7 साल इन ग़लति कूड़े कर, जीअं मां तव्हांखे चऊं था, जीअं चवंदा पिया त असांखे नियापा था करनि, मां तव्हांखे चवां थो कुतो बि न वियो अथनि, न वेंदो न। फ़ैसिलो कोर्ट जो, कोर्ट में जेको फ़ैसिलो थींदो उनखे मोड़ ॾींदासीं। कूड़े खे कूड़ो कंद घर ताणी कूड़ो करे छॾींदासीं, ऐं इंशाअल्लाह ताला सुरख़ुरू थी था वेंदासीं। अदालत में अगर अॻिते हली बेगुनाह साबित थियो था त उन जो ज़िम्मेवार केरु को कंहिंखे तसवुर कंदो? ॾिसो, अदालत जे मूंखे बेगुनाह करे थी त जेको गुनाहगार जंहिं मूंखे मुंहिंजे मथां सोबत हई आहे या तोहमत हई आहे, उहा तोहमत वारो पाण पंहिंजे ईमान सां ॻाल्हाईंदो।